डिजिटल MK यूथ नेटवर्क असांजो अदी फिरोज़ा लाशारी अदो अवेस लाशारी वारा इन्हनि जी तरफ़ असां ये कैंप लगाई है ऐं असां जो कमी ह्यूमिनिटी ते आहे। मां ऑलरेडी पहिरीं कैंप करे आयो आहियां हिकिड़ी सो उते पेशेंट असां ॾिसां उनजी ॾाढी हालत ख़राबु आहे, उनजा पेर किथूं थी पिया आहिनि, अहिड़ी हालत आहे जो उहे हली नथा सघनि। असां उन्हनि जी पटियूं वटियूं कयूं आहिनि, कुझु मलेरिया आहे, कुझु हेपेटाइटिस C/B जा पेशेंट हुया, कंहिंजी शुगर लो हुई। हाणे ही इमीडिएट माना फर्स्ट एड आहे, उहा असांखे गवर्नमेंट जो फ़र्ज़ु थिए थो त पब्लिक खे उहो रिलीफ प्रोवाइड करे। हाणे हे माण्हू वेठा आहिनि हिते एतिरे 10 ॾींहं थी विया आहिनि, तक़रीबन 7 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं माण्हू हिते अची वेठा आहिनि। हिते सिर्फ़ु सोशल वर्कर आहिनि सलामाबादी फिरोज़ा वारनि खे जेके हिननि खे हिते फूड प्रोवाइड कनि था, ऐं हीअ मेडिकल कैंप बि असां उन्हनि जी नस्बत सां हिते लॻाई आहे। ऐं चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त गवर्नमेंट किथे आहे, इहो जेको 4 करोड़ खां वेंदे इहो 4 अरबन ताईं शयूं मिलियल आहिनि। इंटरनेशनल जा 20 सफ़ीर जेके आहिनि मुल्कनि जा अचनि था हिते विज़िट करे उन्हनि खे ॾेखारे इमदाद वरिती वञे थी, उहा हुननि माण्हुनि ताईं छो न पहुती आहे ऐं हे माण्हुनि खे बिना के मदद जे हिते छो छॾियो वियो आहे। हिननि खे न सही पाणी जी फैसिलिटी आहे, प्योर पाणी। मां हाणे थोरी देरि पहिरीं ॾिसां पियो त अदो अवेस हिन जी टीम उहो प्योर वाटर जी जेके पाणी आहे उहे केन खणी माण्हुनि खे हिते पहुचाइनि पिया। हे मेडिकल कैंप लॻे पई ऐं इहे सभु समाजी वर्करनि जेके पूरी सिंध में कमु कनि पिया। हिकु त सिंध हथनि सां ॿोड़ाई वई आहे, इहे वॾेरनि मीरनि ऐं पीरनि इहो कमु करे असांजी सिंध ॿोड़ाई आहे। इहे साॻा MP MNAs आहिनि जेके गवर्नमेंट सां मिली करे ॿाहिरि जो माल खाइनि था। इन्हनि खे ज़रो बि शर्म न आहे त इहे वोट वठनि था ऐं उन्हनि माण्हुनि खे हिते ई बेयारो मददगार छॾे हिते वेठा आहिनि, जंहिंजे बुनियाद ते कुर्सियुनि ते वेठा आहिनि, असेंबलियुनि में वेठा आहिनि, उनखां अलावा उन्हनि एसियुनि में वेठा आहिनि। उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे, ज़रो बि हया ऐं शर्म न आहे उन्हनि जे मिनिस्टर MP MNAs ऐं जेके मीर पीर वॾेरा आहिनि जेके असांजा, उहे जेके उन एरियाज़ मां हिननि माण्हुनि खां वोट वरिता आहिनि ऐं उन्हनि खे लावारस छॾे हलिया विया आहिनि, जेके हिते दरबदर थी हिते पहुता आहिनि। कंहिं 4 ॾींहं जो सफ़र कयो आहे, कंहिं 5 ॾींहं जो कयो आहे। उनखां पोइ गवर्नमेंट जी बेहसी आहे त पंहिंजा नवाज़ी हले पई, टेंट बि ॾिना वञनि था त उहे जेके पंहिंजा आहिनि उन्हनि जा ज़ाती माना नेपोटिज़म ऐं फेवरेटिज़म रखिणो आहे त पोइ हाणे असां बि सुजाॻ थियूं था, असां बि ईअं वोट कोन ॾींदासीं हाणे उन्हनि खे ऐं असां बि लावारस न आहियूं। असांजे वोटनि ते पलिजी तव्हां ॿाहिरि निकिरी वधो था, हाणे असांखे ईअं लावारस तव्हां छॾे वञो था, इहो मुनासिबु न आहे। मां सलाम कंदुसि सोशल वर्कर्स खे जेके वीचारा हैंड टू माउथ हूंदे बि हिते माण्हुनि जी ख़िदमत कनि था, इन्हनि माण्हुनि जे विच ते मौजूदु आहिनि। को MP MNA न आहे, को वॾेरो गाॾी जो पीर मीर हिते अवेलेबल न आहे, उनखे शर्म अचणु घुरिजे त हिननि जी माण्हुनि जी मालिकी करणु घुरिजे। उनखां पोइ वस वारा जेके उन्हनि खे वधीक गुज़ारिश कंदुसि जेके अफोर्डेबल माण्हू आहिनि उहे अचनि हिननि जी मालिकी कनि। महिरबानी।